माण्हू जेके केटीएन जे सालगिरह में गॾनि इहे 3 लख जे बराबरि आहिनि, छाकाणि जो बादशाह माण्हू आहिनि, समाज खे सम्झनि था, दुनिया खे सम्झनि था, धरती खे सम्झनि था, ॿोली खे सम्झनि था, ॿोली जी ख़ुशबू खे सम्झनि था। ऐं जॾहिं ॿोली जी ख़ुशबू खे धरतीअ खे माण्हू सम्झंदो आहे त हीअ चैनल बि हुन ॿोली जा आहिनि। ऐं सम्झां थो त अॼु उहो समूरो केटीएन हिकिड़ो पंहिंजो जॾहिं शुरूआति कई तॾहिं हिकिड़ो जीअं सभिनी दोस्त ॿुधायो त हिकिड़ो 2 कलाक जो टाइम बि हूंदो आहे, वॾा जेके आर्टिस्ट लाशानी शफ़ी शाह वॾी जेके ज़रीना बलोच जहिड़ा अदाकार जेके PTV जे हर ते बि हलिया वेंदा। पर जॾहिं केटीएन आयो, जॾहिं केटीएन खुलियो त तव्हांखे जो अजीब ॿुधाईंदो अली साहिब जे ज़माने में त जॾहिं शुरूआति थी त उर्दू मीडिया असां सां इहो चवंदी जॾहिं वेंदा एडवर्टाइज़ लाइ त उते पुछंदा त अव्हांखे छा पंहिंजो के शैम्पू जी एडवर्टाइज़ ॾियूं या के चांहि जी एडवर्टाइज़ ॾियूं, क्योंकि हुनजी थिंकिंग इहा हूंदी या चवंदा त सिंध में तो औरतें जो शैम्पू जो यूज़ ही नहीं करती, इहा हुनजी सोच हूंदी। पर जॾहिं हुननि जॾहिं केटीएन खोलियो ऐं हुनजो सर्वे करे लाड़काणे ज़िले जी ॿुधाई त तव्हांजी रुगो वर्ल्ड बेस्ट जेका चांहि आहे रुगो लाड़काणे ज़िले में 2.5 करोड़ रुपए जी पर मंथ विकिजे थी। ऐं तव्हां असांखे था सेखारियो त ही कोन्हे, उहो ई ॾिठो त उहा जेका स्पॉन्सर आहे जी अलहमदिल्ला केटीएन सां गॾु केटीएन जा 4 चैनल आहिनि, पर हुन सां गॾोगॾु अॼु जेके 10 सिंधी चैनल आहिनि ऐं अञा बि वधंदा। त माना हिकिड़ो सॼी मार्केट जेका हुई, परचेज़िंग जेका हुई, जेको परचेज़र हुयो उहो सिंधी माण्हू हुयो। ऐं इहो ई सबबु हो जंहिं हुननि चयो त केटीएन सिंधी कोई चैनल बि हो सकता है। पर अॼु तव्हां ॾिसो अलहमदिल्ला काविश केटीएन जी जेका दां आहे हितां खां इस्लामाबाद जे GHQ जे हेडक्वार्टर ताईं पहुचे त इहो केटीएन जी हिकिड़ी महिनत हुई, केटीएन जो हिकिड़ो पंहिंजो गांव, केटीएन जी हिकिड़ी विजन हुई जेका माण्हुनि में गिड़ी, माण्हुनि जो आवाज़ु बनी, सिंध जो आवाज़ु बनी, सिंध जे इशूअ जो आवाज़ु बनी। अॼु जॾहिं केटीएन जेको आहे पंहिंजी मदद पाण ऐं सम्झां थो सिंधी मीडिया मज़बूत क़िस्म जो इदारो केटीएन आहे। हींअर कोरोना जो हेॾो सारो डाउनफॉल आयो, वॾा चैनल जेके आहिनि उन्हनि पंहिंजा माण्हू कढी छॾिया, जियो, बोल, ARY न्यूज़ जेका वॾा चैनल हुआ, ॿिया जेके वॾा चैनल हुआ माण्हू खे शार्ट कयो। पर केटीएन वाहिद इदारो हुयो, काविश वाहिद इदारो जंहिं पंहिंजो हिकिड़ो मुलाज़िम बि डिस्टर्ब न कयो। छो त असां घरा भरे ॾींदासीं, मालिकनि चयो असां घरा भरे ॾींदासीं, पर पंहिंजे मुलाज़िम खे डिस्टर्ब न कंदासीं, छाकाणि उन जो रते सते में शामिल आहे। त अॼु तव्हां सभिनी दोस्तनि खे केटीएन जी 13 सालगिरह ऐं मुबारकबाद ॾियां थो। तव्हां मुंहिंजे मुंडड़े हिन सॾ ते कई त मूं वटि आया आहियो ऐं केटीएन मुंहिंजो मानो